बाबल साईं, कल तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ कयो, तव्हां लाइ कहिड़ो फ़ैसिलो कयो? कहिड़ो फ़ैसिलो? बाबल साईं, मां तव्हांखे चयो हो न, जंहिं रस्ते सां आया हूं, जेकॾहिं उन रस्ते सां हलंदासीं त पाण खे ख़तरो आहे। हाशिम, देखो पहिरीं मूं तोखे कॾहिं बि कमज़ोर ऐं बुज़दिल न आहे ॾिठो जेको अॼु पियो ॾिसां। अॻ में त तूं ख़तरनि सां खेॾंदे तोखे मज़ो ईंदो हो ख़तरनि सां खेॾण में। बाबल साईं, मूंखे पंहिंजे सिर जी परवाह न आहे, नई वरी मौत खां डिॼा अथव, पर मूंखे रुॻो तव्हांजो फिक्र आहे। बाबल साईं, जेकॾहिं तव्हांखे कुझु थियो त 7 राज रुली वेंदा। अमीर खान ऐं दरिया खान जहिड़ा वॾेरा ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾींदा। हाशिम, मूंखे कुझु बि न थींदो। इन दरिया खान खे त मां मोह ॾियण जहिड़ो आहियां। पर अहिड़ा दरिया खान 100 गॾु बि थियनि न, तॾहिं बि मुंहिंजो ही ॿार आहे न, ॿार बि विंगो नथा करे सघनि। तो मूंखे एतिरो कमज़ोर सम्झो हाशिम जो केरु अहिड़ो केरो अची मूंखे मारे हलियो वञे। सरदार साईं, हद अवां जी हिफ़ाज़त करणु असांजो फर्ज़ आहे, इन करे परेशान आहियो। तव्हां परेशान छो था थियो? असां त अञा ॻोठ वञूं ई कोन पिया। जॾहिं ॻोठ वेंदासीं पोइ दरिया खान जहिड़े खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। छो सरदार साईं, अॼु ॻोठ नथा हलो छा? ॻोठ हलण जो प्रोग्राम त अॼु हुयो। हा दिलावर, अॼु ॻोठ कोन था हलूं। ॿियो त कुझु सरकारी कम आहिनि ऐं बैंक बि बंदि आहे, इन्हीअ करे अॼु ॻोठ नथा हलूं। इहो त ॾाढो सुठो थियो सरदार साईं, असांखे सोचण लाइ। सोचींदे ॾिस दिलावर, जेका राति कबर में लिखियल आहे सा ॿाहिरि कोन गुज़रंदी। बेशक सरदार साईं। चङो, इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे छॾियो, पहिरीं हली मानी था खाऊं, पोइ इन्हनि ॻाल्हियुनि खे खणी सोचूं था।
शमीर खान अहिड़ा अहवाल आहिनि। दरिया खान हेॾो त सभु खेर आहे। तव्हां ॿुधायो। शमीर खान तूं को बि फिक्र न कर, तूं सिर्फ पग ॿधण जी तयारी कर। असांजा हमराह मोर्चा बंद थियो वेठा आहिनि। ईअं ई शाह ज़मान रस्ते तां लंघियो न, शाह ज़मान जी गाॾीअ खे जा हमराह लांचरनि सां उॾाए छॾींदा। मारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खान माण्हुनि खे वापसि खणाए, छो त सरदार शाह ज़मान अॼु कुझु न वापसि नथो अचे। छो ख़बर पइजी वियसि छा त रस्ते ते संदसि मौत बीठो आहे। ख़बर पइजी वई हुजेसि। केसि ताईं लिकंदो मौत खां? हेठि त ॻोठु मोटंदो न, असीं सभु रस्ता बंदि करे छॾींदासीं। हर रस्ते ते संदसि मौत इंतज़ार करे रहियो आहे। दरिया खान मूंखे बि पग ॿधण जो ॾाढो इंतज़ारु आहे, पर लॻे थो त सरदार शाह ज़मान जी ज़िंदगीअ में हिकु ॿियो ॾींहुं बि लिखियलु आहे। तूं को बि फिक्र न कर शमीर खान, अॼु न त सुभाणे सरदारीअ जी पग ज़रूर ॿधंदे। ऐं इन सरदारीअ जी पग ॿधण जे लाइ तोखे केर बि कोन रोके सघंदो। ज़रूर ज़रूर ॿधंदुमि दरिया खान, जेकॾहिं अव्हां जो साथ रहियो न, इहो ॾींहुं बि परे न आहे। अमीर खान पोइ हाणे मां बहादुर खान खे फोन कयां त हमराहनि खे वापसि वठी अचे। ठीकु आहे, तव्हां पंहिंजा माण्हू वापसि घुरायो। सदाईं गॾु। सदाईं गॾु। बहादुर खान अॼु कायर कोन मोटंदो। हाणे हीअं करजो, पंहिंजनि हमराहनि खे वठी अचो वापसि। बाबा तूं हमराहनि खे वापसि वठी अच, बाक़ी ॻाल्हियूं असां करे कंदासीं। राति भाउ ख़ुदा बख़्श शमू ऐं बहादुर खे हिन ॻोठ में ॾिठो। मां त हैरान आहियां। शमीर खान सरदार जो भाइटियो थी करे हुन जे दुश्मननि खे पंहिंजे ॻोठ में थो घुराए। छा कजे अदा पलिया, ॾाढे जी लठ खे ॿ मथा, जेॾां खोड़ तेॾां पूरी। चाची, दुश्मन जे मुंह ते दांगी मलींदासीं। शमीर खान जे अखियुनि में अखियूं विझी खेसि चवंदासीं त असांजे दुश्मन खे ॻोठ में अचण न ॾे, न त तूं बि असांजो दुश्मन आहीं। दुश्मन दरिया में रही वागुन सवेर कोन विझी सघंदीअ। मतां भुलियल हुजी, सरदार जो भाइटियो अथई शमीर खान। जेकॾहिं दुश्मन सां पुॼी न सघियासीं न त ॻोठ छॾे हलिया वेंदासीं, पर दुश्मन जे आॾो कंध न झुकाईंदासीं। पाण में छो था विड़ो? चाचो हाशिम अचे त ॾिसी रहंदासीं इन शमीर खान खे बि। फिलहाल पंहिंजी होशियारी सां रहूं। तूं ठीक थी चवीं आलिया, असांखे होशियारी सां रहणो पवंदो। ये जेके शमू ऐं बहादुर चक्कर हणनि पिया, ये खामखा को चक्कर कोन पिया हणंदा हूंदा, ज़रूर का सिट सिटी अथनि। बाबा, दुश्मन शमीर खान जी औताक ते आया ऐं विया, अमीं छो था परेशान थियो? अॼु शमीर खान जी औताक ते आया आहिनि, सुभाणे जे असांजे घर में अची विया। तूं पोइ चाची, तूं घर जी ॻाल्हि थी करी,
शमू ऐं बहादुर जेकॾहिं असांजी घिटिया मां बि लंघिया न, मूंखे कसम आहे परवरदिगार जो, सही लिंगे हितां कोन वेंदा। जेकॾहिं मां गोलियूं हणी करे गोॾा न कढां न त मां मीरा न आहियां। अदी चाची सही थी चई, दुश्मन कुछ भी करे सघनि था। असांखे रात जो होशियारी सां रहणो पवंदो। जेसी ताईं चाचो हाशिम अचे तेसी ताईं त असांखे रातूं जागी गुज़ारणी पवंदियूं। तव्हीं सभु बाहां से रांदि करे सुम्ही पओ, रात जो मां जागंदसि मां। चङो हाणे सिज थो लहे, उथी कमकार जी कयो। जावेद हाँ जावेद ये हाल हाल हाशिम दरिया खाने रस्ते जे बिनी पासे ने माण्हू विहारे छॾिया। हुन वटि तमामु घणा हथियार हुआ। सुठो थियो तव्हां हिन रस्ते सां न आया। वॾेरे हमराहनि खे फोन करे वापसि घुरायो ऐं हुन ॾे का फोन आई अॼु तव्हां न ईंदा। तव्हां बि का होशियारी कयो। चङो सभु सुणायो। शहर में हाशिम वारनि जी मुखबरी थी रही आहे। लालच वॾी बुरी बला आहे। चैन पैसनि जे करे माण्हू पंहिंजो ज़मीर विकिणी छॾींदा। पैसो सभु कुझु त न आहे। ये दुनिया पैसे वारनि जी आहे। हिन करे पैसे जे करे इंसान पंहिंजे पाण खे बि विकिणी छॾींदो आहे। ऐसा सदको कयांव तव्हां ॿई हिते बीठा आहियो, ओता कदे माण्हुनि जो वलर वेठो आहे, मानी केरु पचाईंदो। तूं बाक़ी कहिड़े कम जे लाइ आहीं? ऐं हल हल जेकॾहिं एॾनि ॼणनि जो कमु कयमि न त मुंहिंजो त रंग बि फिटी वञे। ॾिस हीर जहिड़ी अछी आहियां न, ऐं कमु त एॾो थी कयां मुंहिंजी फिटनेस ई ख़राब थी वई आहे। ऐं तूं कहिड़े कम जी आहीं? शमशाद बेगम चयो हो त शमा खे पाण सां गॾु वठी अचिजांइ, ऐं हाणे हल तूं हल त मां अचां थी। ऐं चयो मई न शमशाद बेगम चयो आहे त शमा खे पाण सां गॾु वठी अचिजांइ। हाणे खणी टिट न कर, मूंसां गॾु हल सदको वञे। रस्ते तां अचां पई मार्केट में माण्हुनि मूंखे ॾाढो छेड़ियो, तंग पिया कनि, हिनखे त कुटराईंदमि वॾेरे खां। हाशिम तूं वञ, जे तूं न वेंदी त वॾेरी नाराज़ थी पए। ऐं हा इहो त चवां थीसि त मूंसां गॾु हल, शमशाद बेगम यादि बि करे। ऐं हल असांजी त वॾेरी एॾी थुली आहे, एॾी थुली आहे, दड़को थी ॾे त मुंहिंजो साह ई निकिरी थो। मुआ पघार खणे तूं ऐं मां मुक्त में छो लोड़ियां? ऐं ठहियो मां बि वॾेरी खे तुंहिंजी सिफारिश कंदसि त तोखे बि पघार ॾे। हाणे हलिया हलूं। चङो अदा। बाबा तू मोटी आयो है, खैर त आहे? हा जी खैर आहे। मां घिटीअ में चक्कर ॾेई रहियो हुउसि त मूंखे दिलावर जा माण्हू मिली विया। दिलावर जा माण्हू? हा जी दिलावर जा माण्हू। उन्हनि मूंखे चयो तव्हां वञी आराम कयो, असां तव्हांजी हिफ़ाज़त था करियूं। बाबा किथे इहा दुश्मननि जी चाल न हुजे जीअं तव्हां सुम्ही रहो। ऐं न जी न, मां उन्हनि माण्हुनि खे सुञाणा थो, उहे दिलावर जा ई माण्हू हुआ। त पोइ बाबा कल्ह उहे माण्हू किथे हुया जॾहिं दुश्मन असांजे ॻोठ में पिया फिरिया? उन्हनि ॿुधायो त काल्ह बि हू उते ई हुआ, पर दिलावर जी उन्हनि खे मना थी। जेसि ताईं दुश्मन असांजे घिटीअ में नथा अचनि तेसि ताईं उन्हनि खे कुझु बि कोन चयो। त पोइ ठीकु आहे बाबा, तव्हां सुम्ही रहो ऐं मां बि अंदरि वञी सुम्हां थी। अलाह ख़ैर कंदो, हीअ बंदूक तव्हां पाण वटि रखो। ठीकु आहे।
बाबा अवां केॾी महिल अची वेठो? बाबा मां हाणे अची वेठो आहियां। तुंहिंजे सुरंदे में एॾो दर्द आहे जो मां अॻिते वञी न सघियुसि। दिलि चयो तुंहिंजे घर में अची वेही रहियसि। बाबा मां त पंहिंजे बेचैन मन खे सुकून ॾियण लाइ हिते ईंदो आहियां। बाबा तूं केरु आई, किथे जो आई? तुंहिंजे सुरंदे जे सुर में एॾो दर्द की पैदा थियो आहे? बाबा हाल गुज़री आहे, तो कॾहिं मूंखां मुंहिंजो तारीफ़ कोन पुछो। अॼु छो पिया पुछो? बचा तो पाण खे हिननि सुरनि में विञाए छॾियो, उन करे मूं तोखां कॾहिं बि कोन पुछो। अॼु उन करे थो पुछां जो हाणे तोखे पंहिंजा प्यारा ॻोल्हे रहिया। बाबा नाले जी तव्हांखे ख़बर आहे, बाक़ी ॿियो कहिड़ो तारीफ़ करायां? सच त मां त अॼु ताणी पंहिंजो पाण खे ई नाहे सुञातो, तव्हांखे कहिड़ी सुञाणप ॿुधायां? मां जो ई आहियां सो ई आहियां, मुंहिंजो केर बि नाहे जो मूंखे ॻोल्हे। मां बदनसीब अकेलो आहियां। पुट को त आहे? मूंखे त पंहिंजनि ॻोठ मां धिका ॾेई कढी छॾियो। हिकु छोकिरी निमाणी हिन दरगाह ते आई, उहा तुंहिंजो पुछे पई। मूं त सम्झो हुयो मूंखे बाबा ॻोल्हींदो हूंदो। तव्हां कंहिं छोकिरी जो नालो खणी मुंहिंजे अंदर में जीअ ॾेई छॾिया। ॻोल्हण वारी छोकिरी मूं त उन्हनि खे पंहिंजे हथनि सां मारे छॾियो। मूं त पंहिंजी बेगुनाह भेण शक जे बुनियाद ते। जमाल जुदाई जा ॾींहं ख़तम थी विया। तुंहिंजो पीउ तोखे ज़रूर हिते ॻोल्हण ईंदो। तूं छोकिरी जेका तोखे ॻोल्हे रही हुई न, उहा तुंहिंजी भेण न हुई, उहो तुंहिंजे बचपन जो प्यार हो। बचपन जो प्यार? हा जमाल, मूं हुनजे अखियुनि में ॾिठो उहो पाक प्यार जेको इज़हार बि न करे ऐं लिकाए बि न सघे। गाड़ी हेॾे छो मोड़ी अथई? हाँ हेॾे गाड़ी छो मोड़ी? हे रस्तो असांजे ॻोठ जो त न आहे। तव्हांजे ॻोठ जो रस्तो त होॾो आहे। गाड़ी होॾे मोड़। शाबाश। बाबल साईं ड्राइवर खे रस्तो मूं सम्झायो आहे। हाशिम ही रस्तो त असांजे ॻोठ ॾांहुं न आहे मुंहिंजो। बाबल साईं रस्तो थोरो ॾुखियो ज़रूर आहे, पर फिरीगिरी पंहिंजे ॻोठ ई हलंदो। ॾिस जॾहिं हू रस्तो असांजे ॻोठ ॾांहुं वञे पियो, कोई मुश्किल रस्तो छो वठूं? बाबल साईं ही रस्तो मुश्किल ज़रूर आहे, पर महफ़ूज़ रस्तो आहे। हा मतलब हाशिम तोखे अञा ताईं दरिया खान जो ख़ौफ़ आहे छा? बाबल साईं एहतियात ज़रूरी आहे। हाशिम मां सरदार शाह ज़मान आहियां। दरिया खान जे ख़ौफ़ खां मां रस्तो मटायां न। हाशिम बा सरदार साईं सही तो चवे। माण्हू छा चवंदा त सरदार शाह ज़मान दरिया खान खां डिॼी वियो ऐं उन रस्तो मटाए डिकी जान बचाई। हाशिम बा इहा ॻाल्हि सही न आहे। पर दिलावर पर खे छॾ, सिधो रस्तो हल। जीअं सरदार साईं चवे थो तीअं कर। दिलावर ॻाल्हि सम्झण जी कर। जेकॾहिं दरिया खान हमिलो कयो त पोइ मुड़ुस जी मोड़ींदासीं। असां ॿ माण्हू 100 जे बराबरि आहियूं। ड्राइवर गाॾी फेराए, सिधो रस्तो ॻोठारो वठ। जेकॾहिं दरिया खान अहिड़ी भुल कई न
त पोइ पंहिंजी ज़िंदगीअ ते हथ धोई वेही रहंदो